मुझे मुस्लिम लीग नून का कायम मुकाम सदर आज मुंतखब करवाया। इमरान खान साहब जो दिन रात झूठ बोलते हैं, अगर मैं गलत साबित हूं खुदा न खास्ता तो मैं उम्र भर के लिए सियासत छोड़ दूंगा, और अगर खान साहब गलत हुए तो छोड़ दे सियासत को और जाएं किसी हुजरे में बैठे। पतोकी में जलसे के खिताब कंदे पंजाब के वडे वजीर शहबाज शरीफ चयो त ईंदड़ चूंडुनि खां पोइ सॼे पाकिस्तान में नून लीग जी हुकूमत हूंदी। उन चयो त नवाज शरीफ खां पार्टी सदारत खसी वई, पर खेसि अवाम जे दिलुनि मां केर बि नथो कढी सघे। कि नवाज शरीफ की सदारत तो छिन गई, मगर नवाज शरीफ की मोहब्बत जो लोगों में है वो नहीं जा सकती। बिल्कुल नवाज शरीफ दिलों में बसता है कि नहीं बसता। संदसि चवणो त नवाज शरीफ खेसि पार्टी जो वक्ती सदर बणायो आहे, पर हक़ीक़ी अॻवान नवाज शरीफ पाण आहे। शहबाज शरीफ चयो त नवाज शरीफ तवानाई जा मंसूबा लॻाए लोड शेडिंग ख़तम कई। हुन चयो त ईंदड़ चूंड तरक़ी ऐं ख़ुशहाली जी आहे। चूंडुनि खां पोइ सॼे मुल्क में नून लीग जी हुकूमत हूंदी। शहबाज शरीफ चयो त इमरान खान रात ॾींहुं कूड़ ॻाल्हाईंदो आहे, खेसि कूड़ खां सवाइ कुझु बि न ईंदो। इमरान खान खे कूड़नि जी पार्टी ठाहिणु घुर्जे। खान साहब ने कल फिर कहा, पता नहीं मुझे समझ नहीं आती कि खान साहब इतना झूठ बोलते हैं, इतना झूठ बोलते हैं, इतना झूठ बोलते हैं कि आपको झूठों की पार्टी बना लेनी चाहिए, क्योंकि आपका तरीके इंसाफ से कोई ताल्लुक नहीं। उन चयो त केपी जे अवाम इमरान खान ते एतमाद करे खेसि वोट ॾिनो, पर हुन केपी जी मईशत जो बेड़ो ॿोड़े छॾियो। केपीके के जो मेरे बुजुर्ग गयूर पठान बुजुर्ग और बहनें हैं, 4.5 साल पहले पता नहीं उन्होंने इसके ऊपर एतमाद करके वोट दिया। इसने केपीके के माशी हालात का बेड़ा गर्क कर दिया। पंजाब जे वडे वजीर चयो त इमरान खान कूड़ ॻाल्हाए सुप्रीम कोर्ट खे पाण मुरादो नोटिस वठण जो चवंदो आहे। हू चीफ जस्टिस खे गुज़ारिश थो करे त इमरान खान जे लॻायल इल्जामनि ते बेंच जोड़े जांच करे। कल जो दोबारा झूठ बोला है, मैं सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस को गुजारिश करता हूं कि वो फुल बेंच बनाए और खान साहब के इन इल्जामात की तहकीक कर लें। शहबाज शरीफ चयो त इमरान खान जा इल्जाम ठीक साबित थिया त हू सॼी उमिरि लाइ सियासत छॾे ॾींदो, पर जेकॾहिं इल्जाम ग़लत साबित थी वञनि त इमरान खान बि सियासत छॾे हुजरे में वेहे त जीअं कूड़ ॻाल्हाइण छॾे सघे। अगर मैं गलत साबित हूं खुदा न खास्ता तो मैं उम्र भर के लिए सियासत छोड़ दूंगा, और अगर खान साहब गलत हुए तो छोड़ दे सियासत को और जाएं किसी हुजरे में बैठे और सच बोलना सीखे। पंजाब जे वडे वजीर चयो त सियासी मुखालिफन खे कूड़ ऐं डिफेड़ खां सवाइ कुझु बि न ईंदो आहे। कराची रोशनियुनि जो शहर हो, अॼु रुगो कचरे जो ढेर बणिजी वियो आहे। ईंदड़ चूंडुनि में नून लीग कामयाब थी त हू कराची खे लाहौर जीअं बणाए छॾींदा।